नाज़रीन, कराची में सिंध दोस्त फोरम के नौजवाननि पारां भिटाईआबाद वारे इलाइक़े शादी खान चौक ते ब्लड कैंप क़ाइम कई, जंहिंमें वॾे अंग में नौजवाननि पारां शिरकत कई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे कराची मां शाहिद कोराई। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुल नाज़रीन, कराची के इलाइक़े भिटाईआबाद में सिंध दोस्त फोरम पारां ब्लड बैंक कायम कई वही है। मेन शादी खान चौक ते है उहा कैंप हई वही है। कैंप हण जो मकसद जो है वो है सिंध दोस्त फोरम जा जेके नौजवान आहिनि उन्हनि पारां है रत जो है वो ब्लड बैंक में जमा कराई पई वञे। इन हवाले से असां हिते मौजूद सिंध दोस्त फोरम के नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी, ये कैंप जो आहे सो असां ब्लड डोनेशन करण जे लाइ कैंप लगाई है। असां कुछ ॾींहं पहिरियों ज़ारा ब्लड बैंक के अंदर पंहिंजो ही अकाउंट खोलायो। तव्हांखे ख़बर हूंदी हिते कराची के अंदर वॾो मसलो आहे रत जो, ऐं जेके असांजा ॿाराड़ी जा माण्हू अचनि था या इवन हितों जा भी जेके दोस्त यार एमरजेंसी में रत की तमाम किल्लत महसूस थी थिए, जंहिंजे करे काफ़ी सारो नुक़सान थे पियो। उन जे करे असां सभिनी दोस्तनि गॾिजी करे ही सिंध दोस्त फोरम के तरफा एकड़ो जो सो नंढड़ी कोशिश कई वही है। असां जेको सिंध दोस्त फोरम जो असां जोड़ियो आहे उन जे तरफा असां जेको ब्लड जो अकाउंट खोलायो आहे। हे जेको ब्लड जो अकाउंट असां खोलायो असां सिंधी माण्हुनि लाइ जेको मज़लूम वीचारा ॻोठनि खां अचनि था, उन्हनि खे हिते कराची अंदर ॾाढी तकलीफ़ महसूस थिए थी, कंहिंखे ब्लड नथो मिले। त असां सभिनी दोस्तनि मिली करे सिंध दोस्त फोरम जोड़ियो है। उन जो असां ज़ारा बैंक में जेको अकाउंट खोलायो आहे, इन में असां सभु नौजवान मिली करे असां ब्लड जमा कराईंदासीं। जेको भी को मज़लूम अचे तो काथे एमरजेंसी में ज़रूरत आ, असां सब दोस्त मिली करे उन्हनि जी मदद कंदासीं। ब्लड की ज़रूरत हूंदी ब्लड ॾींदासीं। सिंध दोस्त फोरम वारनि जे तरफां ही अॼु भिटाईआबाद में जेको आहे सो कैंप लगाई वई आहे डोनेशन जे लाइ। त ही तमामु जेको आहे सो ज़बरदस्त कमु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में असांखे इन भिटाईआबाद या धणीबाग सचल ॻोठ के आबाद थींदे ही पहिरियों को फोरम आहे जेको एॾो ज़बरदस्त कमु पियो करे। ऐं हिननि नौजवाननि में जेके मां ज़ाती तौर काफ़ी नौजवाननि खे सुञाणा थो त कॾहिं बि कंहिं ग़रीब खे जेको आहे रत जी ज़रूरत हूंदी आहे त जेको आहे सो हीअ इस्पतालुनि में वेठा हूंदा आहिनि, न ॾिसंदा आहिनि गर्मी न सर्दी। ऐं हमेशह जेको आहे सो ईंदड़ अंदरूनी सिंध मां असांजे नौजवान जेके ग़रीब आहिनि ऐं उन्हनि जी मदद कई आहे। सो आईंदा बि असांखे उमेद आहे त हीअ फोरम जेको आहे सो ज़बरदस्त कमु कंदो। अॼु बिल्कुल नाज़रीन, तव्हां हिननि जी नौजवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो इहो ई चवणु आहे त हीअ रत जेका है असां ब्लड बैंक में जमा कराईंदासीं, जॾहिं त ईंदड़ जेको है ॾुखे वक़्त में जेको है उहो रत जेको है उहो माण्हुनि खे कमु अची सघे। कैमरामैन हनी भुट्टो सां गॾु शाहिद कोराई, SS न्यूज़, कराची।